खैरपुर नतन शाह में यूथ पार्लियामेंट ऐं आबादगाह जिदोजहद पारां राइस केनाल मां निकिरंदड़ नारा डिस्ट्रिक्ट केनाल उन जे वाहन ऐं शाखनि में पाणी जी खोट ख़िलाफ़ अलामती बुख हड़ताल जे 8 ॾींहं ते एसटीयू इरिगेशन आशिक हुसैन चांडियो पंहिंजो अमलो साण करे बुख हड़ताल कैंप ते पहुची वियो। बुख हड़ताल कैंप ते आबादगारनि हाफ़िज़ हाजन लगारी, अमजद गाडही, हुसैन लगारी, कारी राजा कुरैशी ऐं ॿियनि सां ॻाल्हियूं कयूं। उन मौके ते एसटीयू इरिगेशन आशिक हुसैन चांडियो ऐं ॿिनि ॾींहनि अंदरि पाणी पोछड़ीअ ताईं पहुचाइण जो वाइदो कयो ऐं इहो बि चयो त गैर कानूनी तौर ते लॻल पाइप ख़तम कराया वेंदा। वाहन में वाराबंदी कराए पोछड़ीअ ताईं पाणी पहुचाइण वारी यकीन दहानी बाद यूथ पार्लियामेंट ऐं आबादगारनि जिदोजहद कमेटी पारां काइम बुख हड़ताल ख़त्म करण जो ऐलान कयो। खैरपुर नतन शाह में यूथ पार्लियामेंट ऐं आबादगाह जिदोजहद पारां राइस केनाल मां निकिरंदड़ नारा डिस्ट्रिक्ट केनाल उन जे वाहन ऐं शाखनि में पाणी जी खोट ख़िलाफ़ अलामती बुख हड़ताल जे 8 ॾींहं ते एसटीयू इरिगेशन आशिक हुसैन चांडियो पंहिंजो अमलो साण करे बुख हड़ताल कैंप ते पहुची वियो। बुख हड़ताल कैंप ते आबादगारनि हाफ़िज़ हाजन लगारी, अमजद गाडही, हुसैन लगारी, कारी राजा कुरैशी ऐं ॿियनि सां ॻाल्हियूं कयूं। उन मौके ते एसटीयू इरिगेशन आशिक हुसैन चांडियो ऐं ॿिनि ॾींहनि अंदरि पाणी पोछड़ीअ ताईं पहुचाइण जो वाइदो कयो ऐं इहो बि चयो त गैर कानूनी तौर ते लॻल पाइप ख़तम कराया वेंदा। वाहन में वाराबंदी कराए पोछड़ीअ ताईं पाणी पहुचाइण वारी यकीन दहानी बाद यूथ पार्लियामेंट ऐं आबादगारनि जिदोजहद कमेटी पारां काइम बुख हड़ताल ख़त्म करण जो ऐलान रावत खान लगारी खां निकिरो वींदे तां कुंभ ते हलिया वञो वञी करे हिकु पाणी अचे कोन थो पर जेसि ताईं अचे त हज़ारनि जे तादाद में लूल लॻा पिया आहिनि, हज़ारनि जे तादाद में ख़ैर पंप लॻा पिया आहिनि। माना तव्हां मंत्रियूं वठी उनखे इजाज़त था ॾियो न त हिन वक़्त ताईं कंहिंखे एफ आई आर कराई अथव? घणनि सालनि खां मूंखे ॿुधायो कंहिंजा लूलनि घणनि सालनि न जेकॾहिं आहिनि त हिन वक़्त तव्हां दौर में बि हुजनि। ॾिसो अॼु लॻो आहे कल्ह लॻो आहे मूंखे ॿुधायो इहो जवाबु आहे मां तव्हांखे ॿुधायां जेकॾहिं आहिनि त तव्हांजो फर्ज़ु आहे न। जस्टिफाई कयां थो तव्हां पुछो त सही हिकिड़ी ॻाल्हि इल्ज़ाम हणो था न इल्ज़ाम न आहे।